गढ़ीखेरो में माज़ूर कोटा तहत नौकरियूं न मिलण ख़िलाफ़ गूंगन ऐं ॿोड़नि जो एहतजाजी मुज़ाहिरो। डीफ एंड डम्ब एसोसिएशन तरफ़ां बाबर अली भट्टी, रज़ा मोहम्मद बबर ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। गूगन जे तर्जुमान रज़ा मोहम्मद बबर जो चवणु हो त माज़ूर कोटा तहत नौकरियूं न मिलण करे गूंगा नौजवान फ़ाक़ा कशी करण ते मजबूर आहिनि। असांजे गूंगन जो जेको आहे सो स्कूल न आहे गढ़ीखेरे में। मां पंहिंजे तरफ़ों 2 साल स्कूल हलायमि मुखैर हज़रा जे तावन जे तरफ़ां, ऐं जेको आहे सो उहे बि हाणे असां सां तावन नथा करनि। सिंध गवर्नमेंट खे बि असां अपील था कयूं, जेके असांजा नुमाइंदा आहिनि चूंडियल, उन्हनि खे असां अपील था कयूं त गढ़ीखेरे में गूंगन जो स्कूल क़ाइमु कराइनि, उन्हनि खे स्कूल ॾियनि, जीअं उन्हनि जा नंढा ॿार आहिनि बि गूंगा आहिनि उहे तालीम हासिलु करे सघनि। असांखे बिल्डिंग खपे थी या अहिड़ी का जॻह हुजे उहा असांखे वठी ॾियनि, या उस्ताद आहिनि हिननि जा उस्ताद असांखे करे ॾियनि।